मज़मून फ़िज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 7 नाक़ाबिले तजदीद तवानाई जा ज़रिया नॉन रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस। अस्सलामु अलैकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनौर अहमद। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे नाक़ाबिले तजदीद तवानाई जा ज़रिया यानी नॉन रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस। हिन टॉपिक खां पहिरीं असीं जेको आहे त रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस पढ़ियासीं ऐं हींअर असां पढ़ंदासीं नॉन रिन्यूएबल सोर्सेस ऑफ एनर्जी। जेके असांजा रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस हुया उन्हनि खे असां चऊं पिया अहिड़ा एनर्जी सोर्सेस जंहिंखे असां बार बार यूज़ करे सघूं, उन्हनि खे असां चऊं पिया रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस। ठीकु आहे, तो हिते जेको असां डिस्कस कंदासीं ही वरी उन्हनि जे उबतड़ आहिनि ऐं ही आहिनि असांजा नॉन रिन्यूएबल। नॉन रिन्यूएबल माना अहिड़ा एनर्जी सोर्सेस जंहिंखे असां बार बार यूज़ न करे सघूं, जंहिंखे वन टाइम यूज़ कयूं। तो उन जी डेफिनेशन में असां लिखियोसीं दोज रिसोर्सेस विच कैन नॉट यूज्ड अगेन एंड अगेन, यानी अहिड़ा सोर्सेस अहिड़ा रिसोर्सेस जंहिंखे असां बार बार यूज़ न करे सघूं, तंहिंखे असां चवंदासीं नॉन रिन्यूएबल सोर्सेस ऑफ एनर्जी। तो प्यारा ॿारो, बेसिकली जेकॾहिं असां हिते जेको आहे त सोर्सेस जी ॻाल्हि कयूं त असां वटि जेके मेजर सोर्सेस आहिनि उहे आहिनि 4। तो देयर आर 4 मेजर टाइप्स ऑफ नॉन रिन्यूएबल रिसोर्सेस। ठीकु आहे, सभ खां पहिरीं जेको असां वटि रिसोर्स अचे थो उहो आहे ऑयल, जंहिंमें असांजो तेल बि अची वियो, डीज़ल बि अची वियो ऐं पेट्रोल बि अची वियो। ठीकु आहे, इहे सभई शयूं असांजूं ऑयल में थियूं अचनि। हाणे इन्हनि खां बग़ैर जेको आहे असांजी जेके बि व्हीकल्स आहिनि उहे जेको आहे न हली सघंदियूं। ठीकु आहे, असांजी रेल आहे, जहाज़ आहे, असांजूं आम जेके बि लोकल सवारियूं आहिनि उहे सभई जेको आहे न हली सघंदियूं। ठीकु आहे, उन्हनि जे लाइ जेको आहे तेल जो हुजणु ज़रूरी आहे। उनखां बाद में नेक्स्ट जेको आहे उहो आहे वरी असां वटि गैस। ठीकु आहे, हाणे गैस बि जेको आहे उहो असां वटि नॉन रिन्यूएबल एनर्जी सोर्स आहे। हाणे हिन खां अलावा बि जेको आहे असांजी जेका ज़िंदगी आहे उहा ॼण जेको आहे थोरी मुश्किल आहे। ठीकु आहे, उनखां बाद में टियों असां वटि रिसोर्स आहे उहो आहे वरी कोयल। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में चोथों जेको असां वटि रिसोर्स आहे उहो आहे वरी न्यूक्लियर एनर्जी। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो ही जेके असां वटि 4 मेजर रिसोर्सिस आहिनि, तो इहे असांजा नॉन रिन्यूएबल रिसोर्सिस ऑफ एनर्जी। ठीकु आहे, हाणे ही तेल बि जेको आहे प्यारा ॿारो जेकॾहिं असां यूज़ कंदासीं वन टाइम त उनखां बाद में वरी ही हिनखे असां ॿीहर इस्तेमालु न करे सघंदासीं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां पंहिंजी मोटरसाइकिल जी टैंकी भराईसीं पेट्रोल जी, त जॾहिं उहो पेट्रोल ख़तमु थी वेंदो त छा असां उनखे ॿीहर यूज़ कंदासीं? न, त वरी छा थींदो, ॿियो पेट्रोल भराईंदासीं। या उनखां बाद में जेकॾहिं असां गैस जी ॻाल्हि कयूं त गैस जो सिलेंडर जेकॾहिं असां भराए ईंदा आहियूं ऐं उहो ख़तमु थी वेंदो आहे त उनखां पोइ वरी असां छा कंदा आहियूं, वरी ॿीहर सिलेंडर भराईंदा आहियूं। यानी वन टाइम उनखे यूज़ कंदासीं, उनखां पोइ ॿीहर असां उनखे यूज़ नथा करे सघूं। उनखां बाद में जेकॾहिं असां कोयले जी ॻाल्हि कयूं त कोयले खे बि जेकॾहिं असां वन टाइम बर्न कंदासीं त पोइ छा थींदो, ही वरी रख में कन्वर्ट थींदो। ठीकु आहे, हाणे जॾहिं ही रख में कन्वर्ट थींदो उनखां बाद में उहा रख वरी असां ॿीहर बर्न नथा करे सघूं, यानी उनखे ॿीहर असां वरी जेको आहे यूज़ नथा करे सघूं। ठीकु आहे, तो इन जो मतिलबु छा थियो त ही जेको आहिनि त वन टाइम यूज़ वारा आहिनि, इन्हनि खे असां बार बार यूज़ नथा करे सघूं। उनखां बाद में जेकॾहिं असां न्यूक्लियर एनर्जी जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हिन में असां जेको आहे त एग्ज़ाम्पल खणूं था यूरेनियम जो। ठीकु आहे, ख़ासि करे असां जेका न्यूक्लियर एनर्जी हासिलु कंदा आहियूं उहा कंदा आहियूं यूरेनियम मां। ठीकु आहे, त पोइ छा थो थिए, हाणे यूरेनियम असां वटि हिकिड़ो अहिड़ो जेको आहे त एलिमेंट आहे जेको असांजो रेडियो एक्टिव एलिमेंट आहे ऐं उन मां जेको आहे रेडिएशन ख़ारिज थींदा रहनि था। तो उनजी बि का हिकिड़ी हद मुक़ररु थियल आहे, त उनखां पोइ हू पंहिंजा जेको आहे त रेडिएशन कढणु जेको आहे त ख़तमु कंदो। ठीकु आहे, या असां जेको आहे हिनखे यूज़ कंदा आहियूं न्यूक्लियर पावर प्लांट में। ठीकु आहे, हाणे उन में बि छा थींदो आहे त इन जी जेका एनर्जी हूंदी आहे उहा जॾहिं ख़तमु थी वेंदी आहे, यानी ओतिरी एनर्जी न रही सघंदो आहे, त पोइ छा कंदो असां वरी उन पावर प्लांट मां इन यूरेनियम खे कढंदा आहियूं, वरी उन जी जॻह ते असां वरी न्यू यूरेनियम यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, पोइ छा थींदो आहे, इन जो मतिलबु छा थियो त हिन जी एनर्जी जेका आहे उहा बि वन टाइम असां यूज़ करे सघूं था। ठीकु आहे, ईअं न आहे त असां हिनखे जेको आहे त बार बार यूज़ कयूं। तो प्यारा ॿारो, ही हुया असां वटि जेको आहे त मेजर 4 टाइप्स ऑफ रिसोर्सिस जेके असांजा नॉन रिन्यूएबल आहिनि। ठीकु आहे,
उनखां बाद में ही जेके असांजा बक़ाया टे सोर्स आहिनि यानी कोयल आहे, उनखां पोइ गैस आहे ऐं उनखां पोइ ऑयल आहे। इन टिनी खे कंबाइन चयो वेंदो आहे फॉसिल फ्यूल्स। ठीकु आहे। हाणे फॉसिल फ्यूल जे बारे में मां तव्हांखे ऑलरेडी जेको आहे त पढ़ाए आयो आहियां प्रीवियस लेक्चर में, त असां फॉसिल फ्यूल कंहिंखे चवंदा आहियूं ऐं इन जे हासिल करण जे लाइ असां छा छा कंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं उनजो छा तरीक़ेकार हूंदो आहे। तो ही जॾहिं असां वटि फॉसिल फ्यूल मौजूदु हूंदा आहिनि त इहे जॾहिं असांजे ज़मीन में अंदरि हूंदा आहिनि त उनखे असां चवंदा आहियूं वरी रॉ मटीरियल। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो उनखां बाद में ही जेके असां वटि फॉसिल फ्यूल हूंदा आहिनि उहे असांखे मिलंदा आहिनि ज़मीन जे अंदरूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां ज़मीन में ड्रिल कंदासीं त ड्रिल करण खां बाद में असांखे इहे मिलंदा आहिनि। सो बेसिकली इन्हनि जो जेको ठहिण जो प्रोसेस हूंदो आहे उहो छा हूंदो आहे। तो हिकु दफ़ो मां जेको आहे ॿीहर थोरो हिते शॉर्टकट में तव्हांखे सम्झाए थो वञा। प्यारा ॿारो छा थींदो आहे त जॾहिं असांजा एनिमल ऐं जेको आहे त प्लांट्स डेड थी वेंदा आहिनि उनखां पोइ उन्हनि जे मथां जॾहिं ज़मीन जी लेयर अची वेंदी आहे, ठीकु आहे, मिटीअ जी लेयर अची वेंदी आहे ऐं उहो एतिरो हेठि दॿिजी वेंदा आहिनि जो उन्हनि ते उन ज़मीन जे लेयर जो या ज़मीन जो जेको वज़न आहे उहो पवंदो आहे। त उनजे प्रेशर जे करे ही छा आहिनि, ही पोइ डिकम्पोज़ थी वेंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ डिकम्पोज़ थियण खां बाद में छा थींदो आहे त उहे असांजा एनिमल्स ऐं प्लांट्स जेके आहिनि उहे जेको आहे त कन्वर्ट थी वेंदा आहिनि कंहिंमें असांजा फॉसिल फ्यूल्स में। ठीकु आहे। पोइ उनखां पोइ वरी असां छा कंदा आहियूं, उन जेको आहे फॉसिल फ्यूल खे ॿाहिरि कढंदा आहियूं थ्रू पावर प्लांट जे। ठीकु आहे। पोइ पावर प्लांट उते असां हणंदा आहियूं ऐं उनखां पोइ असां जेको आहे हिननि खे जेको आहे त ड्रिल करे कढी वेंदो आहे। ठीकु आहे। ऐं हिन जे जेको आहे त ठहिण में जेको आहे त बिलियंस ऑफ ईयर लॻंदा आहिनि। ईअं न आहे त असांजो महीने ॾेढ में जेको आहे त हीअ असांजो फॉसिल फ्यूल जेको मटीरियल आहे उहो तयारु थी वञे। ठीकु आहे। हिन जी जेका प्रोडक्शन आहे प्यारा ॿारो उहा जेका आहे त घटि आहे ऐं असांजो जेको यूज़ आहे एनर्जीअ जो उहो ज़्यादा आहे। ठीकु आहे। तो असां पंहिंजी जेको आहे त एनर्जीअ जी ज़रूरत पूरी करण जे लाइ असां वरी ॿियनि सोर्सिस जे तरफ़ बि जेको आहे त मूव कयो आहे, जंहिंमें असांजा रिन्यूएबल एनर्जी सोर्सिस आहिनि। ठीकु आहे। जंहिंमें असांजो सन थी वियो, विंड थी वई, वाटर थी वियो। ठीकु आहे। ही जेके असांजा नॉन रिन्यूएबल सोर्सिस ऑफ एनर्जी आहिनि प्यारा ॿारो, इहे असांजा जेके आहिनि त लिमिटेड क्वांटिटी हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे इन जी जेका क्वांटिटी हूंदी आहे उहा लिमिटेड हूंदी आहे, यानी इहे असांजे थोरे मिक़दार में हूंदा आहिनि। पोइ थोरे मिक़दार में हुजण जे करे छा थींदो आहे त असां हिननि जो जेको यूज़ आहे असां हिन जे यूज़ ते डिपेंड न कंदा आहियूं एतिरा, त असां इहो ई जेको आहे त यूज़ कयूं। इन जे करे असां जेको आहे त काॾे वियासीं फर्दर जेको आहे एनर्जी रिसोर्सिस जे तरफ़ वियासीं जेके असांजा रिन्यूएबल हूंदा आहिनि, यानी सोलर थी वियो या असांजो जेको आहे विंड थी वई या असांजो जेको वाटर आहे। ठीकु आहे। उनखे असां बार बार यूज़ करे सघूं था ऐं हिननि खे असां जेको आहे त सिर्फ़ु वन टाइम यूज़ कंदा आहियूं। उनखां बाद में नेक्स्ट असां वटि जेका पॉइंट आहे उहा आहे द एनर्जी रिसोर्सिस विच कैन बी एग्ज़ॉस्टेड, यानी ही असांजा जेके आहिनि उहे छा आहिनि, उहे ख़तमु थी ॼणनि। ठीकु आहे। जेकॾहिं मतिलबु असां हिननि खे यूज़ कंदासीं त ही ख़तमु थी वेंदा। ईअं न आहे त असां हिननि खे यूज़ कयूं ऐं जेको आहे ही ख़तमु न थियनि। तो ही असांजा लिमिटेड क्वांटिटी में हूंदा आहिनि, तॾहिं ही छा थींदा आहिनि, ख़तमु बि थी वेंदा आहिनि, यानी एग्ज़ॉस्टेड थी वेंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो ही जेके असांजा नॉन रिन्यूएबल सोर्सिस ऑफ एनर्जी आहिनि उहे बेसिकली असांजा एनवायरमेंटल फ्रेंडली न हूंदा आहिनि। ठीकु आहे। तो हिननि में छा थींदी आहे, जॾहिं हिननि खे असां यूज़ कंदा आहियूं त पॉल्यूशन थींदी आहे। ठीकु आहे। ऐं पॉल्यूशन जॾहिं थींदी त पोइ छा थींदो, बीमारियूं वधंदियूं। तो अहिड़े नमूने सां ही असांजा एनवायरमेंटल फ्रेंडली न हूंदा आहिनि। हाणे वरी असां हलूं था इन जी ॿी पॉइंट ते जेका आहे जंहिंमें चवे थो द अमाउंट ऑफ कार्बन इमिशन रिलीज़्ड बाय नॉन रिन्यूएबल रिसोर्सिस इज़ हाई। ठीकु आहे। हाणे चवे थो त जेके असां ही रिसोर्सिस यूज़ कयूं था प्यारा ॿारो, हाणे इन्हनि में जेका कार्बन इमिशन थींदी आहे बेसिकली उहा तमामु ज़्यादा हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे कार्बन इमिशन ज़्यादा हुजण जे करे छा थींदो त असांजी ओज़ोन लेयर ते जेको आहे त फ़र्क़ु पवंदो ऐं उहा असांजी डैमेज थींदी। ठीकु आहे। पोइ छा थींदो आहे त बेसिकली असां कोशिशि कंदा आहियूं त हिननि रिसोर्सिस खे जेको आहे असां घटि जेको आहे इस्तेमालु कयूं। ठीकु आहे। उनखां बाद में नेक्स्ट जेको असां वटि पॉइंट अचे थो उन में चए थो द कॉस्ट ऑफ दीज रिसोर्सिस इज़ हाई। ठीकु आहे। यानी हिननि रिसोर्सिस जी जेका कॉस्ट आहे उहा छा आहे, उहा हाई हूंदी आहे, यानी हिननि खे कढण जे लाइ जेको असांजा पैसा लॻंदा आहिनि उहे तमामु इलाही लॻंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां बाद में चवे थो दीज रिसोर्सिस आर नॉट पॉल्यूशन फ्री। तो जीअं त मां तव्हांखे जेको आहे सम्झाया आहिनि प्यारा ॿारो त ही असांजा जेके आहिनि त पॉल्यूशन फ्री न थींदा आहिनि, यानी ही एनवायरमेंट खे छा कंदा, एनवायरमेंट खे असां जेके गंदो कंदा। ठीकु आहे। असांजी हवा खे जेको आहे त ख़राबु कंदा, उन में ज़हरीली जेको आहे त गैसिस उन में जेको आहे त छॾींदा। ठीकु आहे। सो इन जो मिसाल ईअं आहे प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां कोयले खे ॿारियूं था, हाणे कोयले खे जेकॾहिं असां बर्न कंदा आहियूं त छा थींदो आहे, उन मां धुओं निकिरंदो आहे। हाणे उहो धुओं छा आहे, उहा बेसिकली कार्बन डाइऑक्साइड आहे। ठीकु आहे। हाणे उहा कार्बन आहे।
हाणे उहा कार्बन जॾहिं मथे वेंदी त छा कंदी, मथे वञी करे ॿियनि गैसनि सां मिली वेंदी, जॾहिं ॿियनि गैसनि सां मिली वेंदी त असां जॾहिं इनहेल कंदासीं, जॾहिं साहु खणंदासीं त पोइ छा कंदी, उहे जेका त असांजी लंग्स में वेंदियूं, जानवरनि जी लंग्स में वेंदियूं या जेके बि असांजा लिविंग थिंग्स आहिनि उन्हनि जी जॾहिं लंग्स में वेंदी त उते छा कंदी, उन्हनि खे जेको आहे त इफेक्ट कंदी। ठीकु आहे, यानी असांजे चौधारी जेका त बीमारियूं फैलिजी वेंदियूं। तो हीअ असांजो जेको आहे त नॉट पॉल्यूशन फ्री रिसोर्सिस आहिनि। ठीकु आहे, उन खां बाद में नेक्स्ट असां वटि जेको टर्म आहे उहो आहे द मेंटेनेंस कॉस्ट ऑफ द नॉन रिन्यूएबल रिसोर्सिस इज़ वेरी लो, यानी चवे थो हीअ जेके असांजा नॉन रिन्यूएबल रिसोर्सिस आहिनि उन्हनि जी जेका मेंटेनेंस कॉस्ट हूंदी आहे उहा बेसिकली लो हूंदी आहे। यानी वन टाइम उनखे जॾहिं असां लॻायोसीं, जेको बि पावर प्लांट्स लॻायोसीं या जेको बि उन्हनि जो असां सेटअप लॻायोसीं, ठीकु आहे, पोइ छा थींदो त उन्हनि खे हिकु दफ़ो ख़र्चु लॻंदो ऐं ठीकु ठाक ख़र्चु लॻंदो, उन खां पोइ ॿीहर असांखे जेको आहे एतिरो ख़र्चु न करणो पवंदो। पोइ छा हूंदो त जेकॾहिं भञ थी पई या का शइ ख़राब थी पई त उन्हनि जी सिर्फ़ु असां मेंटेनेंस कंदा। ठीकु आहे, पर जेके असांजा वरी रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सिस हूंदा आहिनि उन्हनि जी जेका मेंटेनेंस हूंदी आहे या उन्हनि जो जेको ख़र्चो हूंदो आहे उहो बेसिकली घणो हूंदो आहे। ठीकु आहे, त उन खां बाद में जेको आहे त ॿी पॉइंट में चवे थो इट रिक्वायर्स लेस लैंड एरिया फॉर इंस्टॉलेशन पावर प्लांट। चए थो त हिन जो जेको पावर प्लांट असां इंस्टॉल कंदा आहियूं उन जे लाइ जेका ज़मीन खपंदी आहे यानी जेका एरिया खपंदी आहे उहा थोरी खपंदी आहे। ठीकु आहे, यानी थोरी जॻह ते असांजो ही पावर प्लांट्स लॻी वेंदा आहिनि। हेॾो जेकॾहिं असां रिन्यूएबल रिसोर्सिस जो पावर प्लांट लॻायूं ऐं उन खां बाद में हेॾे वरी असां ॿिए तरफ़ खां जेकॾहिं असां जेको आहे त नॉन रिन्यूएबल एनर्जी जो जेको आहे त एनर्जी रिसोर्सिस जो पावर प्लांट लॻायूं त असांजो जेको एरिया कवर कंदो उहो जेको आहे त घटि कंदो नॉन रिन्यूएबल एनर्जी वारो पावर प्लांट, ऐं उन खां पोइ ज़्यादा एरिया कवर कंदो वरी रिन्यूएबल एनर्जीअ जो पावर प्लांट। ठीकु आहे, त उन खां बाद में चवे थो त इट कैन नॉट रीयूज़ एंड रिसाइकल, यानी हिननि असां रिसोर्सिस खे जेको आहे उहो रीयूज़ या रिसाइकल नथा करे सघूं। उन्हनि खे जस्ट असां वन टाइम यूज़ कंदासीं, उन खां पोइ उहे असांजा जेको आहिनि त ज़ाया थी वेंदा, ॿिए कंहिं कम में नथा अची सघनि। ठीकु आहे, तो इहो हुयो असांजो नॉन रिन्यूएबल सोर्सिस ऑफ एनर्जी, तो जंहिंखे असां हिते डिस्कस कयोसीं। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे त ही लेक्चर बि जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।